नाज़रीन असी बोड वारे पानी के झागे यूसी कमाल खान जे गोठ चींजाणी में मौजूद आयूं। हिते सूरत हाली आहे त जेके घर आहिनि उहे मुकमल तौर ते ड्रही मिसमार थी विया आहिनि। ॻोठ ईअं महसूसु थिए थो ॼण मुंहनि जो दड़ो आहे। अचो त हिते जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि ॻोठाणनि खां इहो मालूम कयूं त उन्हनि जो हिन ॿोॾि जे करे केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं कीअं कीअं संदनि सहायता कई आहे। वॾी है तकलीफ़, वॾी है बच्चा पे क्या करूं बेड़ी ते उंदे रात उही रात मुड़ छोकरा सारा चाक कोना बेड़ी ते अध रात गिन गयो से। अब सारा घर घाट सब गए का शे संगण कानी बची बचले इतले इतले नंढड़े बचले साडे देख तंबू निकल बैठे ने ना तंबू मिले ना राशन मिले ना को था ठिकर मिले ना हंत टपड़ मिले सो का शे बचा नहीं। असांजा घर टोटल सॼे ॻोठ जा ड्रही पिया आहिनि ऐं उन खां वधीक पाणी हले पियो थो। ॿेड़ियूं जेके आहिनि से बि असां पंहिंजे किराए ते करे अचूं था। सुबुह जो पाणी भरे अचूं, चांहि या खीर सभु शइ जो ई वठी था अचूं। असां वटि हिते का बि शइ कान रही आहे। 10 रातियूं असां हिते बाक़ाइदे मुसलसल जीअं का जंग हूंदी आहे असां जंग विड़ियासीं बुख ते, पर को बि लड़ी न आयो। असां हिननि खां पिनूं कोन था, असांजो हक़ आहे जेको असांखे हक़ पंहिंजो ॾियनि। असांखे तकलीफ़ आहे, असांखे तंबू कोन्हे ऐं असांजी गाई कई पिया आहिनि, खाधो पीतो कोन मिलियो आहे। असांजे हालत जेका ॾिसो था, असां हेॾे पाणी में वियासीं, हेॾे पाणी में आयासीं, वॾी तकलीफ़ आहे असांखे। असांखे कुझु बि कोन मिलियो आहे, तंबू या का शइ अहिड़ी बि कोन मिली आहे जो फ़िलहालु का घड़ी खण वेहूं। हाणे हे जेके पालनि जा टुकड़ा ॻंढिया अथऊं, हाणे इहा धुप खाई थी वञे, सफ़ा नाहक में आहियूं, केरु न लड़ियो आहे। कैमरामैन साजिद बलोच सां गॾु अमरला शहरी, KTN न्यूज़ जोही।